अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सकाफ़ती प्रोग्राम सां गॾु मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी ऐं मां आहियां सैयद सदफ़ बुखारी। नाज़रीन, जीअं त सकाफ़त जो ॾियारो इन डिसंबर जे महीने में मल्हायो वेंदो आहे ऐं डिसंबर जॾहिं अचणु शुरू थींदो आहे त असां वटि सॼी सिंध में जेके सकाफ़ती सरगर्मियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। टोपी अजरक पाइणु शुरू कयो वेंदो आहे। इन सां गॾोगॾु पंहिंजी जेका सिंध जी क़दीमी सकाफ़त आहे उनखे उजागर करण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रोग्राम रैलियूं स्कूलनि में फंक्शन कया वेंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं 3 डिसंबर अचे थो जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो थो वञे, उन ॾींहं ते सॼी सिंध जेका हिकु हंधि गॾिजे थी ऐं माण्हुनि में वॾो जोश जज़्बो हूंदो आहे। ईअं महसूसु थींदो आहे त हीउ जेको सकाफ़त जो ॾियारो न पर हिकिड़ो ईद जो ॾियारो हुजे। ऐं ईद जे ॾींहं ते जीअं नंढा ॿार वॾा ऐं औरतूं जेके आहिनि सो तयारु थी घरां निकिरंदा आहिनि ऐं सिंधी लिबास में उहो सॼो शहर जो गश्त कंदा आहिनि, घुमंदा आहिनि, फिरंदा आहिनि ऐं उन्हनि खे सॼे ॾींहं खे असां ईअं मल्हाईंदा आहियूं त जीअं असांजो को ईद जो ॾींहुं हुजे। अहिड़े नमूने सां ई सकाफ़त जूं जेके तयारियूं हलनि पियूं सॼी सिंध में हिन वक़्तु स्कूलनि में फंक्शन थियनि पिया, मुशाइरा थियनि पिया ऐं जेके मच कचहरियूं उहे थियनि पियूं या मक़सदु इन हवाले सां गीत गाना वग़ैरह वॼाए पिया वञनि ऐं जोश जज़्बो पैदा थी रहियो आहे। 3 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे उन हवाले सां असां हिते गुफ़्तगू करे रहिया आहियूं। मूंसां गॾु सदफ़ शाह जी। सदफ़ शाह, तव्हां हिन बारे में छा चवंदव? हा त मुस्तफ़ा, जीअं तव्हां ॿुधायो त 3 डिसंबर ते इहो सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो वञे थो। मां चवंदसि त असांजी सिंधी सकाफ़त इलाही पुराणी आहे, 5100 साल पुराणी आहे। ऐं असांजी जेका सिंध सरज़मीन आहे अमन जी धरती आहे, सूफ़ियनि जी धरती आहे, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सचल सरमस्त सूफ़ियाणो फ़लसफ़ो ॾिनो ऐं उन पंहिंजे फ़लसफ़े में इहो ॿुधायो त इंसानु ख़ुदा खे केतिरो वेझो आहे। ऐं जेका असांजी सिंधी ज़बान आहे इहा दरावड़ ज़बान ऐं आर्यान ज़बान खां बि पहिरीं जी आहे। जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे ई पंहिंजे सकाफ़त खे उजागर कंदियूं आहिनि। सिंध सूबे में सिंधी ज़बान घणे भाङे ॻाल्हाई वञे थी। सिंधी ज़बान पुराणी ज़बान आहे ऐं ईअं ई सिंधी कल्चर बि पुराणो कल्चर आहे। हा बिल्कुलु, तव्हां इहा सही ॻाल्हि कई त न सिर्फ़ु इन सिंध अंदरि सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वञे थो पर दुनिया जी कुंड कुड़िछ में जहिड़े बि मुल्क में सिंधी माण्हू रहनि था उते पंहिंजो सकाफ़ती ॾियारा थियनि था ऐं मेड़ाका थियनि था। उते टोपी अजरक ॾींहुं मल्हायो थो वञे। तव्हां ॾिसंदो अमेरिका में बि केतिरनि ई शहरनि में ईअं थिए थो पियो त उते होस्टन आहे, होस्टन में ख़ासि तौर ते सिंधी रहनि था त उते बि इलाही सारो जेको सिंध जी सकाफ़त जो ॾियारो जेको आहे उते मल्हायो वेंदो आहे वॾे जोश जज़्बे सां। ऐं जिते जिते सिंधी रहनि था उहे पंहिंजे कल्चर खे विसारीनि कोन्ह था। ऐं इहो ज़िंदा क़ौमुनि जो इहो ई मिसाल हूंदो आहे त जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजे सकाफ़त खे न विसारींदियूं, सही पिया चओ तव्हां, सकाफ़त खे उहे न विसारींदियूं ऐं पंहिंजी सकाफ़त खे उजागर करणु असांजो फ़र्ज़ु आहे। ऐं साॻी जाइ ते हीउ जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो सिलसिलो शुरू थियो त असां सिंधी माण्हू जेके आहियूं उहे महिमान नवाज़ रहिया आहियूं। सिंधी माण्हू जेके पंहिंजे वतन सां मुहबत कंदड़ रहिया आहियूं, असां पंहिंजे सकाफ़त सां मुहबत कंदड़ रहिया आहियूं। सिंधी माण्हू पंहिंजी सकाफ़त सां एतिरी मुहबत करे थो जो पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾे थो हुन ते। त तव्हां ॾिठो त हीउ सकाफ़त जो ॾियारो उन ॾींहं खां मल्हाइणु शुरू थियो जॾहिं सिंध जी सकाफ़त ते चथर कई वई। हा बिल्कुलु, सिंध जी सकाफ़त ते चथर कई वई। ऐं जेको असांजो साबिक़ा सदर हो आसिफ़ अली ज़रदारी, उन कंहिं प्रोग्राम में सिंधी टोपी पाती ऐं उन ते ई सॼो इहो बहस थियो त हुन ते यानी चितर कई वई ऐं टोक कई वई। ऐं उन ॾींहं खां ई पोइ सिंधी टोपी ऐं कल्चर जो ॾींहुं शुरू थियो। हिकिड़ो राइटर हो शाहिद मसूद, उन इलाही क्रिटिसाइज़ कई हुई। ऐं तव्हांखे ख़बर आहे त सिंधी क़ौम बाशूर क़ौम आहे जेको एतिरी सदियुनि खां हुन पंहिंजे कल्चर खे उजागर रखियो आहे, पंहिंजी ॿोलीअ खे उजागर रखियो आहे। ऐं जेको फ़लसफ़ो शाह अब्दुल लतीफ़ सचल सरमस्त ऐं अब्दुल्ला शाह गाज़ी जहिड़ा जिथे माण्हू पैदा थिया ऐं उन्हनि फ़लसफ़ो ॾिनो, अहिड़ी सरज़मीन ऐं उन्हनि जे कल्चर ते चतर थी टोक थी त पोइ ज़ाहिर आहे सिंधियुनि खे किथे थो बर्दाश्त थिए। उन ॾींहं खां पोइ सिंधी टोपी कल्चर जो यानी इब्तिदा थियो उन ॾींहं खां वठी। हा बिल्कुलु, हीअ तव्हां सही ॻाल्हि कई। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे जिते शाह सचल सामी ऐं असांजे कलंदर जहिड़ियूं हस्तियूं हिते मदफ़ून आहिनि।
ऐं सिंध जी जेकी तारीख़ आहे उन में तव्हां ॾिसंदव त हिते सूफ़ियुनि ओलियावनि जी धरती रही आहे, सिंध धरती। त इन सूफ़ियुनि ओलियावनि जी धरती ते सिंधी माण्हू जेके आहिनि प्यार मोहबत ऐं अमन जो पैगाम ॾियनि था। असां अमन चाहियूं था ऐं प्यार मोहबत सां रहणु चाहियूं था। तव्हां ॾिसंदव त हिन सिंध में केतिरा बि धारिया आया जिन धरती खे पंहिंजो करे क़बूलु कयो ऐं हुननि सम्झो त असां जिते रहूं था, जिते खाऊं था, असां उते उहे सिंधी थी विया हलिया ऐं उहे सिंधी थी करे रहनि पिया। तव्हां ॾिसंदव त जंहिं ॾींहं ते इहो सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वञे थो उन ॾींहं ते सॼी सिंध में रैलियूं निकिरनि थियूं। ख़ासि तौर ते जेके कारुनि जूं रैलियूं निकिरनि थियूं, कारुनि खे सजायो वेंदो आहे टोपी सां, अजरकनि सां ऐं पंहिंजे सकाफ़ती जेके गज आहिनि उन्हनि सां। त इहे रैलियूं वरी दरगाहनि ते बि वेंदियूं आहिनि। शाह लतीफ़ जी दरगाह ते वेंदियूं आहिनि, कलंदर लाल शाहबाज दरगाह ते वेंदियूं आहिनि, सचल सरमस्त जी दरगाह ते वेंदियूं आहिनि, सामी ते वेंदियूं आहिनि। त हू पंहिंजे मोहबत ऐं अमन वारो पैगाम जेको खणी इन्हनि दरगाहनि ते बि वेंदियूं आहिनि रैलियूं। ऐं सॼी सिंध में तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी ज़ंजीर जेका ठहंदी आहे सिंधी टोपी अजरक वारनि जी ऐं जेके गीत गाना वॼंदा आहिनि उन ते नंढा ॿार वॾा औरतूं सभु झूमंदे तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं। तव्हां मंज़र जेकॾहिं तव्हां ॾिसंदव सकाफ़त ॾींहं जो त तव्हांखे जोश ऐं जज़्बो ऑटोमेटिकली माण्हू अची वेंदो। तव्हां बिल्कुलु सही चयो मुस्तफ़ा, ईअं ई थींदो आहे। इन करे जो सिंध जीअं अमन जी सरज़मीन आहे ऐं ईअं ई सिंधियुनि माण्हुनि धारियनि खे पंहिंजे हंज में खणी उन्हनि खे जॻहियूं दिलि में ॾिनियूं, प्यार ॾिना। ईअं ई सिंधी माण्हू जीअं प्यार वारा आहिनि ऐं पंहिंजे सरज़मीन ते माण्हुनि खे रहायनि, ईअं ई सिंधी कल्चर आहे। त असांजो सिंधी कल्चर फेमस कल्चर आहे, सालनि खां अॻु थींदो पियो अचे ऐं जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजे कल्चर खे उजागर कंदियूं आहिनि। ऐं ईअं ई सिंधी नौजवाननि खे जीअं जोश ख़रोश सां ई सिंधी ॾींहं पिया मल्हाइनि ऐं ईअं ई उन्हनि खे हर मैदान में महिनत करणु घुरिजे ऐं ईअं ई हू अॻिते अची ऐं पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे सकाफ़त खे प्रोमोट कंदा। बिल्कुलु, जीअं त तव्हां सही ॻाल्हि कई त नौजवान खे महिनत बि करणु घुरिजे ऐं पंहिंजो सकाफ़ती ॾियारो त उन ते मालूमात हुजणु घुरिजे। छाकाणि त सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब असांजी 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। त मोहन जो दड़ो खां वठी हड़ापा ताईं या जेके असांजा कल्चरली म्यूज़ियम में तव्हां ॾिसंदव सिंध म्यूज़ियम में केतिरियूं शयूं जेके सिंध जूं पुराणियूं आहिनि उहे रखियल आहिनि। जिते जीअं मिसाल तौरु लोहार आहे त उहो पंहिंजो कीअं धवण हलाए थो ऐं कीअं पंहिंजे कल्चर जा जेके हथियार जेके असां चवंदा जेके कुहाड़ो चवंदा आहियूं, कुहाड़ी चवंदा आहियूं, कोडर चवंदा आहियूं, उहे ठाहींदे नज़र अचे थो। जीअं नौजवान तबिके खे ख़बर न आहे त उहे उते ॾिसी सघनि था। सिंध म्यूज़ियम में केतिरो क़दीमी जेका असांजी तारीख़ आहे सिंध जी उहा उते महफ़ूज़ थियल आहे। हर शइ तव्हांखे उते तव्हांखे नज़र ईंदी त सिंध जी तारीख़ केतिरी क़दीम ऐं पुराणी रही आहे ऐं केतिरी ऐं सिंधी माण्हू केतिरा तहज़ीब याफ़्ता रहिया आहिनि। असां एतिरो तहज़ीब याफ़्ता रहिया आहियूं जो असांजी तहज़ीब जेको ॿियनि माण्हुनि बि अपनाई आहे। असांजी जेका तहज़ीब आहे, असांजो जेको कल्चर आहे, असांजी सकाफ़त जेका आहे उहा ॿियनि मुल्कनि ताईं जॾहिं पहुचे थी त उतां जा माण्हू तव्हां ॾिसंदव जॾहिं सिंधी जो को गीत हले थो सिंध ते हले थो त जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं जॾहिं इहो गीत हले थो अमेरिका में त उतां जा अंग्रेज़ उन्हनि खे ॿोली सम्झ में नथी अचे त हीउ चवे छा थो, पर हुनजो म्यूज़िक एॾो ख़ूबसूरत वणंदड़ आहे त अंग्रेज़ बि उन ते नचणु शुरू कनि था। ऐं केतिरा ई अहिड़ा मंज़र असां ॾिठा आहिनि त उन गाननि ते जेको सो अमेरिका में अंग्रेज़ जेके आहिनि उहे उन ते नचंदे नज़र आया आहिनि ऐं उहे अजरक पाए करे नचंदा आहिनि। उन्हनि खे भले फुल सूट पातल हुजे, पैंट शर्ट पातल हुजे, पर उन्हनि खे अजरक टोपी पातल हूंदो आहे ऐं उन ते उहे रक़्स कंदा आहिनि। त असांजी इहा सकाफ़त अहिड़ी आहे जेको कहिड़ी बि सकाफ़त सां तालुक़ु रखंदड़ हुजे। हर कंहिंजूं पंहिंजूं पंहिंजूं सकाफ़तूं आहिनि, पंहिंजा पंहिंजा कल्चर आहिनि, पर कहिड़ी बि सकाफ़त सां तालुक़ु रखंदड़ हुजे पर असांजी सिंधी सकाफ़त में जॾहिं ईंदो त उनखे पाण खे उन रंग में रंगे छॾींदो। हा, जीअं मूं चयो न मुस्तफ़ा पहिरीं मूं ॻाल्हायो त 14,000 खां 18,000 साल ताईं सिंधी जेका ज़बान जो उबूर रहियो आहे। हाणे तव्हां ॾिसंदव त जॾहिं असांजो सिंध जो सकाफ़त ॾियारो मल्हाइणु शुरू कयो आहे त ॿियनि जेके आहिनि क़ौमूं उन्हनि बि पंहिंजा पंहिंजा सकाफ़त ॾियारा मल्हाइणु शुरू कया आहिनि। बलोच बिरादरी पंहिंजो बलोची कल्चर जेको आहे हुननि जो उहो मल्हाइनि था या मक़सदु आहे अहिड़ा खोड़ ॿियूं जेके क़ौमूं आहिनि उहे बि पंहिंजा पंहिंजा सकाफ़ती ॾियारा मल्हाइनि थियूं। पर तव्हां ॾिसंदव त जेका असांजी हिन सिंध जी सकाफ़त जी तारीख़ जेका रिच रही आहे उहा तव्हांखे ॿी कंहिं सकाफ़त में नज़र न ईंदी। सिंध जी सकाफ़त में उहा शइ आहे जेका माण्हू
ॾिसे थो वासे थो त उन मां ऑटोमेटिकली अंदरि में हिकिड़ो हा, जज़्बो सही, पैदा सही। थिए थो ऐं ॿियूं केतिरियूं ई जेके सकाफ़तूं उन्हनि खे तव्हां ॾिसंदो उन में महदूद हूंदियूं ऐं हुनजो कल्चर नंढो हूंदो पर असांजो कल्चर इलाही वसी आहे। तव्हां जेकॾहिं शुरू थींदो त जेकॾहिं हालाजी झंडी जा पावा ॾिसंदो जेके रंगीन हूंदा आहिनि त उहा बि हिकिड़ी असांजी सकाफ़त आहे। अजरक ॾिसंदो लुंगियूं जेके ठटे में ठहनि थियूं त उन लुंगियुनि जा जेके तव्हां नमूना ॾिसंदो लुंगियूं ठाहींदड़ असांजा कारीगर सिंधी आहिनि उहे लुंगियूं ठाहीनि था। लुंगियूं ख़ासि तौर ते माना तोहफ़े में माण्हू ॾिना ॾाढियूं ख़ूबसूरत लुंगियूं हूंदियूं आहिनि ऐं अहिड़े नमूने सां जेके औरतूं वरी जेकॾहिं गज पाइनि थियूं त उहे गज बि हिकिड़ा कमाल जा भर्त भरियल हूंदा आहिनि। तव्हांखे जॾहिं सिंध म्यूज़ियम में तव्हां वेंदव त उहे तव्हांखे गज नज़र ईंदा ऐं माण्हू तव्हां ख़रीद महांगे महांगे अघनि ते माण्हू वठी जॾहिं पाइनि था पर अॼुकल्ह ख़ासि तौर ते जेके फ़नकार आहिनि उहे बि जेके फ़नकाराऊं आहिनि उहे बि उतां गज वठी करे ऐं उहे सिबाए जॾहिं पाइनि थियूं कल्चर वारे ॾींहं ते त उहो बाक़ाइदा हिकिड़ो सुघड़ औरत वारो ॾेख ॾियनि थियूं त माना बाक़ाइदा हिकिड़ी सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा उजागर थिए थी। ऐं सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जूं जेके तयारियूं हलनि पियूं उन में असांजी कल्याण न्यूज़ टीवी बि पंहिंजे उन तयारियुनि में आहे त असां बि पंहिंजो सकाफ़ती ॾियारो जेको आहे सो भरपूर जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। न सिर्फ़ु असां मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी मुख़्तलिफ़ टोपी अजरकनि जा गीत ॻाए सभु हिकिड़ो जेको पंहिंजो कल्चर आहे हर कंहिंजो इहो फ़र्ज़ु थिए थो पंहिंजे सकाफ़त खे उजागर करे। सो असां बि इन में ई आहियूं त पंहिंजो जेको ॾियारो अचे थो उनखे भरपूर नमूने सां मल्हायूं। त हीअ जेके तव्हां ॾिसो था सकाफ़ती ॾियार जे असांजे जोश जज़्बे सां गाना हलनि था त ईअं ज़हन में माण्हू जे अचनि तव्हांखे अहिड़ो को गानो अचे थो जीअं त असांजी सिंधी मिठड़ी ॿोली आहे त असांजे ज़हन में इलाही गाना ईंदा आहिनि पर स्पेशली इहो ईंदो आहे त जीअं न दिमाग़ में पियो हलंदो आहे त जिए सिंध वार जियनि सिंधी टोपी अजरक वार जियनि जिए सिंध वार जिए टोपी अजरक वार जियनि घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वार जियनि सिंधी टोपी अजरक वार जियनि। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां असां इन प्रोग्राम खे गॾिजी मल्हायूं पिया ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे उहो तव्हां ॾिठो त इन में बि असां जेके ॻाल्हियूं कयूं वरी ॿियनि प्रोग्रामनि में ॻाल्हियूं कंदासीं। इन सां ई असांखे ॾींदा इजाज़त वरी मिलंदासीं वरी कंहिं ॿिए सकाफ़ती प्रोग्राम सां गॾु तेसिताईं अलाह वाहियूं।